सस सां ॻाल्हायां सच खे ॿुधायां मूंखे नौकरी मिलण वारी आहे। हलो सस ख़ुशि आहियां मां? हाँ बा मां खुश आहियां, तूं ख़ुशि आहीं? इहो मुंहिंजे ज़ाल जो ॿुधाए, मुंहिंजे ॿारनि जो ॿुधाए, उहे ख़ुशि आहिनि? अबा ख़ुशि त आहिनि पर ज़लील थी आहियां ॾाढी। हिते तुंहिंजो पुटु रोज़ 100 रुपया खाईंदो आहे, 2 छोकिरियूं तुंहिंजूं नंढड़ियूं 50 उहे खाई वञनि। मुंहिंजो पुटु बि हिकु कमाइण वारो कंहिं जी बुराई करे। सच बसि रुगो 10-15 ॾींहं इहे बर्दाश्त कर। हिसाब सां मां ॻाल्हायो आहे, उहो ड्यूटी ते जीअं मां तारियुमि न, बसि अलाह ख़ैरु करे मां ज़ाल खे ॿारनि सुधो वठी वेंदुमि। तूं दिलि न लाइ। अबा हाणे तोखे लाइ कॾहिं ड्यूटी मिले? अगली रात तुम्हारी ज़ाल बीमार थी पई आहे, 1000 रुपया उन ते लाया। ये कहिड़ो असां बस ज़ुल्म वठी वञे। इन ॾींहंनि लाइ शादी कराई मां छा मां धी जी? ओ सच वरी मतलब केॾियूं मिंठा कयूं मां। न वठी वञ भला घर में जहिड़ो थींदो आहे, कहिड़ा ज़ाल मुड़ुस आहिनि जेको जहिड़ो न कनि। मां खणी जहिड़ो कयो ज़ाल सां मुंहिंजो हक़ु हुयो। हर घर में 2 ठिकर ठाकंदा आहिनि, ओड़ी महिल जोरी वठी वञे पई। मूंखे धी प्यारी आहे, असांखे इहा बला आहे। इहो माया जेको हिनखे पालियो आहे, माया जेको हिन जूं फरमाइशां पूरियूं कयूं आहिनि।